एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो राणीपुर पहुची 4 ॾींहं अॻु पेश आयल धाड़े वारे वाक़िए जी जांच जो तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं मालिकनि खां तफ़सील वरिता जॾहिं त पाण पुलिस ऑफिसरनि सां गॾु वाक़िए वारे हंधि जो मुआइनो कयो ऐं इन्वेस्टिगेशन जी अॻभराई बाबति हिदायतूं जारी कयूं। इन मौक़े ते मुतासिर वापारी साईं डिनो अब्बासी, चूंडियल काउंसलर फयाज़ अब्बासी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। एसएसपी जांच जे मुख़्तलिफ़ पासनि ते गौर कयो ऐं ज़िम्मेवारनि जी जल्द गिरफ़्तारी लाइ हिकमत अमली तयार करण ते ज़ोर ॾिनो जॾहिं त पाण साफ़ सां ॻाल्हाइण खां सवाइ वापसि रवानो थी विया। पुलिस इख़्तियारियुनि जो चवणु आहे त वाक़िए जी जांच जारी आहे ऐं जल्द अहम अख़बाराई साम्हूं अची वेंदी। असांजे ब्यूरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो राणीपुर पहुची 4 ॾींहं अॻु पेश आयल धाड़े वारे वाक़िए जी जांच जो तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं मालिकनि खां तफ़सील वरिता जॾहिं त पाण पुलिस ऑफिसर सां गॾु वाक़िए वारे हंधि जो मुआइनो कयो ऐं इन्वेस्टिगेशन जी अॻभराई बाबति हिदायतूं जारी कयूं।